अस्सलाम वालेकुम नादरीन, अवां जो मेज़बान गुल हसन ख़ास के जी नादरीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं बकर जमाली भरिसां ॻोठ मौलवी अली हैदर जमाली यानी अल महरूफ बांग्लादेश जे होम ग्राउंड ते, जिते BPL सीज़न 2 जी क्रिकेट टूर्नामेंट खेॾी पई वञे, जंहिंमें कुल 6 टीमुनि हिसो वरितो। हिन टूर्नामेंट जी ऑर्गेनाइज़र कमेटी हुई तालिब हुसैन ख़ासकेली एजाज़ उर्फ़ जंगी बिरोही, जंहिंजी निगरानी में ही टूर्नामेंट खेॾियो वियो। जॾहिं त अॼु हिन टूर्नामेंट जो फाइनल पिणु थी गुज़रियो। हिन टूर्नामेंट जो फाइनल जुनून फाइटर 11 ऐं आसुफ पैंथर 11 जे विच में खेॾियो वियो। आसुफ पैंथर जी टीम टॉस खटे पहिरीं बैटिंग कंदे मुक़ररु 10 ओवरनि में 6 रांदीगरनि जे नुक़सान ते 129 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो। जॾहिं त मुख़ालिफ़ टीम जुनून टाइगर मुक़ररु 10 ओवरनि में 4 रांदीगरनि जे नुक़सान ते मुक़ररु हदफ़ खे आख़िरी छको हणी फाइनल पंहिंजे नाले करे वरितो। हिन टूर्नामेंट खे ॾिसण जे लाइ इलाइक़े वासियुनि भरपूर शिरकत कई ऐं ख़ूब दाद ॾिनो। केतिरनि ई रांदीगरनि खे रोक रक़म तौर ते इनाम ॾिना, जॾहिं त छको हणंदड़ रांदीगर ऐं आउट कंदड़ रांदीगर खे बि तमाशाइनि रोक रक़म जो इनाम पिणु ॾिनो। हिन बहितरीन टूर्नामेंट जा महिमान ख़ासि हुआ वज़ीर हुसैन ख़ासकेली, बाबडा सकरंड, इरफान उन्नड़, मेहड़, सेठ महरम ख़ासकेली, बकर जमाली, रेस ज़फ़रल्ला जमाली, रेस खैर मोहम्मद जमाली, रेस अज़ीज़ुल्लाह जमाली, वक़ार अहमद ख़ासकेली, मामा खादम बिरोही, फयाज़ अहमद जमाली। ही टूर्नामेंट जो फाइनल इंतहाई सनसनीखेज़ ऐं दिलचस्प रहियो, जॾहिं त शाइक़ीन ज़बरदस्त ताड़ियूं ऐं नारा पिणु हंया। हिन ख़ूबसूरत टूर्नामेंट में केतिरनि ई मासूम ॿारनि, बुज़ुर्गनि, ॿोड़नि, पकनि ऐं जवाननि शिरकत करे बहितरीन खेल जो मुज़ाहिरो कंदड़ रांदीगरनि लाइ ताड़ियूं बि वॼायूं ऐं नारा पिणु हंया। हिन टूर्नामेंट खे ॾिसण जे लाइ तालके सैदाबाद जा मशहूरु रांदीगर ऐं टॉप जा बैट्समैन पिणु ॾिसण जे लाइ आया ऐं रांदि कंदड़ रांदीगरनि खे पिणु दाद ॾिनो। बकर जमाली जी टॉप जी टीम जुनून फाइटर 11 फाइनल खटे वरितो, जिन खे महिमान ख़ासि वज़ीर हुसैन ख़ासकेली विनर कप ऐं रोक रक़म इनाम पिणु ॾिनो। जॾहिं त रनर टीम खे रनर कप ऐं
रोक रक़म पिणु इनाम तौर ते ॾिनी वई।